सिधो अबू बकर सिद्दीक जे दरबार में आयो, या अमीर अल मोमिनीन, ओ अबू बकर सुना जी उमर। उन वक्त अमीर अल मोमिनीन अबू बकरा, उन जो मुशीर सुनो उमरा। मुशीर जे हैसियत में अर्ज कर लगो, या अमीर अल मोमिनीन, ही जेको मामलो जंगे यमामा जे अंदर कुरान जा कारी चूंडे चूंडे शहीद कया वया, मुझे दिल जो ख्याल आ त कुरान करीम के किताबी शक्ल ॾियूं, किथे दुश्मन पांजे नाकाम साज़िशुन में कामयाबी जी कोशिश न करे। गौर सां ॿुध, मुझे सुने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खुद तो जवाब दिनो। लफ्ज़ केड़ा फरमायो, सुने अबू बकर सिद्दीक चयो, ओ उमर जी दिलबर, मां अबू बकर उहो कम कोन कंदुसे जेको मुझे मुस्तफा करीम कयो भी नाहे ऐं चयो भी नाहे। खोल खोल किताबन के। खुद तो जवाब सुने अबू बकर सिद्दीक दिनो। अमीर उमर खामोश थी वयो। कुछ दिन का बाद में वरी अर्ज करण लगो, वरी अबू बकर सुने सागो जवाब दिनो, वरी खामोश थी वयो। कुछ दिन का बाद वरी अर्ज कयई, सुना गौर कयो। पो मुझा दोस्त सहाबा जो इजमा कयो वयो, सहाबा के घुराए मशवरो थियो, मशवरो फाइनल थी वयो। सुने अबू बकर सिद्दीक जे दौर में हिकड़ो कुरान करीम लिखजी किताबी शक्ल में अची वयो। हाणे मुखे बुधा, जेको कम मुझे मुस्तफा कयो भी कोन, चयो भी कोन। अबू बकर सिद्दीक भी जवाब दई छड्यो, लेकिन ओहो कम सागे सुने अबू बकर सिद्दीक बाहमी सहाबा जे मशवरे सा कयो। छो कयो? हिकड़ो ही जवाब उन्हनि महसूस कयो त मुसलमानन जे लाइ हिन वक्त कुरान करीम जो किताबी शक्ल में हुजन जरूरी आ। यानी इस्लाम के दरपेश मसाइलन जे करे अगर का नई शय जी करण जी जरूरत पवे, भले मुझे मुस्तफा कई बिना है चई बिना है, अबू बकर उमर सुने साबित करे दिनो उहा करण बिदअत हसना है, बिदअत गलीजा ना। इन जो आगाज कह कयो आ, जेके तू बिदअत तो चवी। पहरी गाल त मानू आम बेचारे के खबर कर बिदअत बिदअत चाहे। बिदअत मना आदत या को कम, जेको सुहणो कम उन के बिदअत हसना चयो वेंदो। सुहणो अमल, सुहणे अमल जी शुरुआत अबू बकर सिद्दीक सुहणे कई। हाने थोड़ो हेठ मोटा कह जे दौर ते अमीर उमर जे दौर ते हलिया। मुझे सुने महबूब जे पूरे हयात तय्यबा जे ज़ाहिरी दुनिया जे अंदर बुधा कहवी रकातू तरावी अदा कही नमाज जवाब दे। अबू बकर सिद्दीक जे पूरे दौरे खिलाफत में बुधाए त कहवी रकातू तरावी नमाज अदा कही जवाब दे। कोई तो वट जवाब ना है। वो जॾहिं मदीने वाले साईं जे पाक दौर जे अंदर 20 रकातूं न हुयूं, अबू बकर जे दौर जे अंदर 20 रकातूं न हुयूं, तू अज 20 रकातूं तरावी छो थो पढ़ी? माण्हुनि जूं टंगूं छो थो सुजाई? माण्हुनि के बीहण ते मजबूर छो थो करी? इन जा फसाइल छो थो ॿुधाई? हिकिड़ो ई जवाब ॾींदे, इन करे जो हज़रत अमीर उमर 20 पढ़ियूं, मां सुणे उमर जी सुन्नत थो अदा। मना खुद तुझे सवाल जे जवाब मां जवाब मिली वयो। मुझे आका कयो भी कोन, चयो भी कोन। अबू बकर सिद्दीक कयो भी कोन, चयो भी कोन। पर जे जरूरत आहर सुनो उमर नई शे ईजाद करे त ॾोह नाहे, बल्कि सवाब इन जे लाइ त तू करे रहियो आ। पो जेकॾहिं इहो सब कुछ सवाबा त पो मुझे आका जो मिलाद करण भी सवाब।
लेकिन अञा मां बीठो न आहियां, अञा हेठि लहां, छो त मुंहिंजे अलीअ सां त लेखो ई कोन्हे, कर कम अज़ कम हज़रत उस्मान ताईं त अचां। अच दौरे उस्मान सुहिणे जे अंदर जुमे जे ॾींहुं घणा अज़ान ॾींदा हो? घणा अज़ान ॾींदा हो? हिकिड़ो आज़ान मुने 1 बजे को 1 बजे, ॿियो आज़ान जुमे जे खुतबे में हुजूर जे दौर में हिकिड़ी आज़ान हुई जेका खुतबे जे दरमियान खुतबे ला पढ़ी वेंदी हुई। अबू बकर सिद्दीक जे दौर में जुमे जी हिकिड़ी आज़ान हुई जेका खुतबे ला चई वेंदी हुई। सुहिणे उमर फारूक जे दौर में हिकिड़ी आज़ान हुई जेका खुतबे ला पढ़ी वेंदी हुई। पर सुहिणे उस्मान जे दौर में, सुहिणे उस्मान जे दौर में जुमे जी हिकिड़ी अज़ान अॻ में ॾिनी वई, इन जे लाइ त माण्हू जल्दी जल्दी अचनि, गॾु थियनि। बाद में जुमे जी अज़ान ॾेई ख़ुतबो ॿुधायो वञे। मूंखे ॿुधा जेको कमु महबूबनि चयो बि कोन, कयो बि कोन, अबू बकर सिद्दीक चयो बि कोन, कयो बि कोन, उमर फारूक चयो बि कोन, कयो बि कोन, उहो मुंहिंजे सुहिणे उस्मान कयो। अॼु तूं कहिड़े हिसाब सां तो जुमे जूं अज़ान दी जवाब? हिकिड़ो ई जवाबु ॾिने, बेशक आका मुंहिंजे चयो बि कोन, कयो बि कोन, अबू बकर सिद्दीक चयो बि कोन, कयो बि कोन, उमर फारूक चयो बि कोन, कयो बि कोन, पर मां 2 अज़ानूं इन करे थो ॾियां जो सुहिणे उस्मान त ॾिनी आहे न, वो मुंहिंजा सुहिणे उस्मान अज़ान ॾिनी। असां त ॾियूं था पिया, पर एतिराज़ करण जे करे तोखां था पुछूं, पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त दीन में नई शइ ऐड करणु सहाबा जी सुन्नत आहे त जे तूं मीलाद के नई शइ तो चई त आशिकन जी बि महबूब जी सुन्नत। ॻाल्हि समझ में अचे वई? अञा कान आई आहे, समझ में अचे वई? भला थका आहियो? कोन थका हो त पोइ हाणे रब जो क़ुरान ॿुधो वरी। इहे 3-4 ॻाल्हियूं समझ में, अञा घणियूं ॻाल्हियूं आहिनि। अञा पुछीस मौलवी साहब, खुदा जो खौफ कर, जेका ॻाल्हि हूंदी आहे तूं चवंदो त बुखारी में ॾेखार, मुस्लिम में ॾेखार, इब्ने माजा में ॾेखार, तिरमिज़ी में ॾेखार, ॾे त ख़बर। हदीस जो किताब हुजूर जे दौर में लिखियो न, अबू बकर उमर उस्मान अली जे दौर में लिखियो न, भला उन्हनि को ताकीद कयो हो त किताब लिखजो न। पोइ ॾे ख़बर, बुखारी कॾहिं थियो, मुस्लिम कॾहिं थियो? तूं कहिड़नि किताबनि जूं ॻाल्हियूं तो करी जेके हुजूर जे दौर में बि कोन हा, सहाबा जे दौर में बि कोन हा। अॼु चवीं थो त जेको बुखारी में हुजे उहो सही, जेको मुस्लिम में हुजे उहो सही, इब्ने माजा में हुजे इहो सही। छा इहे किताब सहाबा जे दौर में हुया? जवाब आहे न। पोइ छो लिखिया विया? छो उन्हनि खे इमाम तस्लीम कई? चई त उम्मत जी ज़रूरत हुई, त पोइ मीलाद बि उम्मत जी ज़रूरत आहे। मुसलमाननि खे गुमराहीअ मां बचण लाइ जेकॾहिं सहा सता जे किताबनि जी ज़रूरत आहे त अॼु मुसलमाननि खे शिरक खां बचाइण जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा जे मीलाद जी ज़रूरत आहे। मीलाद जी माना ई आहे त शिरक खे क़यामत ताईं वजूद मां कढी छॾण, शिरक जो वजूद बाक़ी न बचे। कोई सुभाणे ईअं न चवे त नबी मदीने जो मीर अल्लाह जो पुटु आहे, या भाउ न ख़बर पएसि त मदीने वारो साईं आयो आहे, अम्मा आमिना जे पेटड़े मां आयो आहे, सुहिणे अब्दुल्लाह जो बचड़ो आहे, अब्दुल मुतल्लिब जो पोटो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे वई या अञा बि हेठि लहां? मुंहिंजे ख्याल में खोड़ थियो, पर अॼु हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो वञे, ॿुध हिन सीने में अलाए छा छा पियो आहे। क़बर में हलिया वेंदासीं कहिड़े कम जो आहे, मन मख़लूक ख़ुदा ॿुधे। ये गौर सां ॻाल्हि ॿुध। क़ुरान अॼु बि हो साॻियो आहे जेको हुज़ूर जे दौर में हुयो, जेको हुजूर जे दौर में हुयो। भला हुजूर जे दौर में न क़ुरान के ज़ेर ज़बरूं हुयूं? कुछ तो सही, जज़मूं हुयूं, शद्दूं हुयूं, मद्दूं हुयूं। अॼु किथों आयूं? मुसलमान जवाब त दे न।
अण घड़िया सवाल न कंदो कर। हुजूर जे दौर में कुरान करीम में ज़ेरो ज़बरो जज़मो शदो मदो कोन हुयो। सहाबा जे बुधा कड़े दौर में शुरू थियो, छो शुरू थियो? ओ मुझा दोस्त भला उन वक्त में कुरान करीम केतरन लहजन में पढ़ियो वींदो हो। सुने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु के जरे गवर्नर मुकर्रर करे मुझा दोस्त, हिकड़ी रवायत मुताबिक उस्मान गनी जो दौर आ पाण हिकड़े गवर्नर के कहे इलाके में मोकलियो। उते जरे पहुतो ॾिठई मुसलमानन जा बटोला पाण में विढ़ी रहा हुया। हिकड़ो चवे त कुरान हीअं पढ़बो, हिकड़ो चवे त कुरान हीअं पढ़बो, ॿई अलग अलग किरायतुन सां पढ़ी रहा। उहो गवर्नर खामोश थी मोटी आयो। हज़रत उस्मान जे खिदमत में अर्ज़ कई, सुहिणा कुरान करीम जी तिलावत करण जे लाइ को हिकड़ो उसूल मुकर्रर कयो, वरना उम्मत मुस्लिमा में फितनो पइजी वेंदो। सुणे उस्मान गनी मुंहिंजा दोस्त अज़ीज इजमा करे सहाबा जो पोइ उहो ई मुंहिंजा दोस्त लहजो पसंद फरमायो जेको मुझे मुस्तफा जे दौर में पढ़ियो वींदो, जेको अॼु भी पढ़ियो वञे थो। पहिरीं ज़ेरू ज़बरू कोन हुयूं, ज़ेरू ज़बरू तो जे असांजे सहूलत लाइ कुरान खे ॾिनी वयूं, पोइ हिननि खे बिदअत चई कढ भला ॿाहिरि। छो ख्वार थियो है? इएं न कर। अञा अहम ॻाल्हि तो ॿुधाई जेका ज़िंदगीअ में न ॿुधी हुई, अॼु ॿुधी छॾ। पोइ भले तक़रीर मां ख़त्म करे छॾियां, परवाह न आहे। ओ मुझा दोस्त अजीज कुरान करीम इहो जेको कुरान करीम 114 सूरतुन ते मुश्तमिल आहे। घणनि सूरतुन ते? 114 सूरतुन ते मुश्तमिल आहे। कुरान हुजूर जे दौर में भी इहो ही हुयो, सहाबा जे दौर में भी हुयो, ताबईन तबा ताबईन अॼु ॾींहं ताईं उहो ही आहे, क़यामत ताईं उहो ही हूंदो। लेकिन हिकिड़े सुवाल जो मूंखे जवाब खपे, जवाब मां कोन ॾींदुसि। सवाल छॾे थो वञा, आहे को मां जो लाल त जवाब ॾियारे मूं ॾे मोकिले। सवाल कहिड़ो आहे? मूंखे एतिरो त ॿुधायो, हे 30 पारा कुरान जा कंहिं ठाहिया आहिनि? उन्हें जो इनाम मुकर्रर कंदुसि जेको कंहिं बि सहाबी जे दौर, कंहिं बि सहाबीअ जो दौर मां साबित करे ॾेखारे। खलास अॼु ऐलान तो करी त कुरान जा 30 सिपारा। पहिरो सिपारो अलिफ लाम मीम, ॿियो सिपारो सयकूल, टियों सिपारो तिलकर रुसल, चौथो सिपारो लन तनालुल बिर्र, पंजो सिपारो वल मुहसनात, छहों सिपारो ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ, सतों सिपारो वाइजा समीउ, अठों सिपारो वलौ अन्नना, नहों सिपारो क़ालल मला, ॾहों सिपारो वअलमू, 11हों सिपारो यातज़िरून, 12हों सिपारो वमा मिन दाबतिन, 13हों सिपारो वमा उबर, 14हों सिपारो रुबमा, 15हों सिपारो सुब्हानल्लज़ी, 16हों सिपारो क़ाल लमा कुल्लक, 17हों सिपारो इक़्तरब लिन्नास, 18हों सिपारो क़द अफ़लहल मोमिनून, 19हों सिपारो वक़ाल लज़ीन, 20हों सिपारो अम्मन ख़लक़ समावात, 21हों सिपारो उतल मा उहिया, 22हों सिपारो व मन यक़नुत, 23हों सिपारो व मालिया, 24हों सिपारो फमन अज़लम, 25हों सिपारो इलैहि युरद, 26हों सिपारो हामीम, 27हों सिपारो क़ाल फमा ख़तबुकुम, 28हों सिपारो क़द समी अल्लाह, 29हों सिपारो तबारक अल्लज़ी, 30हों सिपारो अम्मा यतसालून। ॿुधाए हे 30 आंदा किथां ठही? यार 3 दफ़ा हण नारे हैदरी हैदरी हैदरी। सोने अली जो नारो नहीं हिकड़ो दफ़ो न 3 दफ़ा हणी। मुझा दोस्त मुखे इन गाल जो कोई भी जवाब नहीं ॾेखारे, मुस्तनद को जवाब दे, कहीं भी किताब मां जवाब दे। ये 30 पारा सहाबा जे दौर में होया। अज 30 पारा कुरान जा लगा पिया, नाला लगा पिया, घर घर में पहिरों सिपारो फलाणो, ॿियो फलाणो, टियों फलाणो। किथों आंदा अथई? कुरान साॻियो ई आहे, कोई शक न आहे। ज़ेर ज़बर में भी फर्क ना है, कोई शक ना है। सूरतूं भी 114 साॻियूं आहिनि, कोई शक ना है। लेकिन तरतीब जेका सिपारनि जी ॾींदे इहा किथों आई आहे? जवाब त ॾे, जवाब त ॾे। जॾहिं तोड़ जवाब ई कोन्हे, इन खे नाजायज़ समझो सही न। मुझे आका जे मीलाद तोखे तकलीफ़ कहिड़ी ॾिनी आहे? मुसलमान
आखिरी गाल तो कया कुरान करीम मां तनकीद करण जे लाइ न आयो आहियां। ॾाहिरी फ़कीरन में मैं मंजूर अलाए मौला बख्श छापे नालो वरतो तनकीद करण कोन आयो आहियां, इस्लाह करण आयो। तो मुंहिंजा मुस्लमान भा सच्चाई के कॾहिं ईमानदारी से बुद्धि ऐं उन ते गौर करण जी कोशिश कर। मुमकिन आहे जीअं मैदान ताइफ में मुझे आका जे मथा बेतहाशा पत्थर वसाया वया, अल्लाह चयो हबीब अज लबड़ा चोर तन ताइफ जे वादी के ऊंधो कया। मुझे आका अर्ज कयो मुझा मौला न इए न कजा, मुझा मौला इए न कजा। ओ मुसलमान सोच, अल्लाह के जे पुछण जो पाबंद आ, जवाब त दे, जवाब त दे। अजाब उन्हन जेला जेके मुझे मुस्तफा के तकलीफ ॾियन, यानी दुश्मन अल्लाह महबूब जे दुश्मनन के अजाब ॾियण खां अॻु में जिब्राइल के मोकले त मुझे यार खां पुछजे राज़ी आ त अजाब कयान न त छॾे ॾियां। महबूब चवे मौला अजाब न करीन, इहे त नथा सुञाणन, मन इन्हनि जे पोयर मां को सुञाणे। रब चे हबीब जे तू चवी तो न करीन त पोइ मां बि नथो कयां। अरे खुदा जा बाना छो ये हरू अटकली थियो आ जेको महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनन जे मथा भी अजाब नथो चाहे। चे तो मौला ही न मन हिन जो पोयर सुञाणे, याने पोयर अचण वारो आ मुझो हबीब, उन जे पोयर मां जेको ईमान वारो पैदा थियण वारो आ उन के मुझो मुस्तफा ॾिसी रहियो आ। उन पोयर जे करे उन जे सतनी पीढ़िन के मुझो मुस्तफा अजाब खां बचाए रहियो आ। पो जेको न मुझे आका ते मीलाद वारो उनके मुझो मुस्तफा बचाइंदो कोन बचाइंदो? जवाब दे। डाहो थी इए न कर बेली, मुझे आका सा रीस न कर। मुझे महबूब मुस्तफा जा गुलाम कुरान जी आयत तो पढ़ा, मुखे इहो ॿुधाए त कुरान जे तिलावत सा हरफ हरफ जूं 10 नेकियूं मिलंदियूं या न? जवाब दे, जवाब दे। तोखे ख़बर ही कान पई आ त टाइम घणो गुज़री वियो, छो त इश्क में वेठा आहियूं न। पर जेॾी महिल घड़ीअ ॾे ॾिसण पहुचंदे हल पुंधल पो चवंदे, पर फिलहाल घड़ीअ ॾे न ॾिस, मूंखे जवाब ॾे। कुरान करीम जो हरफ हरफ पढ़ण सां 10 नेकियूं मिलंदियूं या न? जवाब ॾे। मिलंदियूं? 10 गुनाह लहंदा या कोन? जवाब ॾे। 10 दर्जा बुलंद थींदा या कोन? जवाब ॾे। ओ मुझे आका जे मीलाद ते एतराज करण वारा, मीलाद मौलिद मां वरतला, यानी मुझे महबूब जे ॼमण जूं ॻाल्हियुनि ते ख़ुशी करण वारा। हाणे मां कुरान तो पढ़ा, पो मूंखे जवाब ॾे। मां कुरान पढ़ी बस कयां, पो मूंखे जवाब ॾिजां। फहमलतहु तबदत बिही मकानन क़सिया, फअजाअहल मखाद इला जिज़इन नखला क़ालत या लवैलता लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया। छा पढ़ियो थम रब जो? न सवाब रब ॾींदो या न? जवाब ॾे। सवाब रब ॾींदो या न? 2 आयतूं तिलावत कयम, सवाब रब ॾींदो या न? ॿुधाए भला काबतुल्लाह जे साम्हूं इमाम काबा इहो कुरान पढ़ंदो आहे या न? जवाब ॾे, जवाब दे। भला हूं न रमजान मुबारक में जने खत्म कुरान थींदो आ, इहे आयतूं इमाम काबा काबे जे साम्हूं पढ़ंदो आहे या न? जवाब दे। मस्जिद नबवी जो इमाम पढ़ंदो आया न? जवाब दे। हर ईमान मोमिन हाफिज कुरान पढ़ंदो आया न? जवाब दे। चो पढ़ंदो आ, हाणे जॾहिं पढ़ंदो आ त उनखे सवाब मिलंदो आ या न? जवाब मिलंदो आ। उन जा गुनाह लहंदा हनी या न? जवाब दे। उन जा दर्जात बुलंद थींदा हनी या न? जवाब दे। पक्की ॻाल्हि आ। पोइ हाणे मां हिकिड़ो मिंट बीह इन आयत जो तर्जुमो कयां, पोइ ॿुध त तुंहिंजा गुनाह छाते लथा, तोखे सवाब छाते मिलियो, तुंहिंजा दर्जात छाते बुलंद थी विया। ख़बर त पवई न?
जेके कुरान करीम जो सूरह मरियम जो आयतु तिलावत के तर्जुमो बुधो फहमलतहु फंतबज़त बिही मकानन क़सिया। रब गाल करे रहियो आहे कुरान में जेडी मल बीबी मरियम जो पेट हज़रत ईसा जे अचण जे करे वधण लगो दिल में ख्याल कई मानू अलाए छा जो छा चवंदा बीबी मरियम मानन जे टोकन खां उन पेटड़े के लिकाइण जे ला ॻोठ के छडियो आ मिटरन के छडियो आ रिश्तेदारन के छडियो आ झंग मोह कयो छा कयो आ छा कयो आ छो जंग मोह कई त माण्हुनि खां लिका मौला हुआ त लिकण पई चाहे तू उनखे ज़ाहिर छो तो करी रब चए तो इन करे जो सुभाणे ख़बर पवे त जेका अमड़ लिके मां त रब उन जे ॻाल्हि खे भी बरकत वारो तो कयां जेका चवे त खरज मिन्नी नूर उन जे ज़िक्र खे मां रब केतिरो बुलंद कयां। थोड़ो अगते त निहार गोठ को लिकी बाहर वैया खजीअ जो सुको थोड़ा उन जो हिकड़ो सुको फरहो लड़की रहियो आ कुरान उन सुके फरहे जो भी जिक्र पियो करे। बीबी मरियम जेडी मल महसूस कयो त मुंहिंजो बचड़ो मुझे वजूद मां निकरी रहियो आ हिकड़े मिंट ला जेकरे मर्दन जे कचहरी में एर मानू इया गाल करे त माई बार जणी दिया सूर हिय खाई दिया इए खाई दिया अग्या चए ओए जुबान बंद कर बिना बेवकूफ ये गालियूं मर्दन में करण जो चएबो या न चएबो आम औरत जियूं गालियूं कंदे त गोठ जो चंगो तुंहिंजो गलो पकड़ींदो पर रब तो चवे मुझे नबी जे आमद जो गालियों करे उन जे अमड़ जे सूरन जो भी जिक्र कंदे तमा सवाब ही सवाब दीदो मैं इलाज नखला जेडी मल सूरन तंग कयो अल्लाह जो कुरान बुधाइंदो आ न खजीअ जे फरहे में हथ विझी करे बीबी मरियम उनन सूरन के बर्दाश्त कंदी आ उनन फरहे में हथ विझी सूरन के बर्दाश्त करे रब कुरान में पियो जिक्र करे। इमाम काबा काबे जे सामो तिलावत पियो करे किरामन कातिबीन सवाब पिया लिखन ओ मुसलमान बीबी मरियम जे सूरन जी गाल कुरान में करी रब सवाब जे अम्मा आमिना जे लाल जे नूर जी गाल करी त रब छा अम्मा मरियम सुनी सूर पई खाए दाह कड़ी पई करे कालत या लैतन वैलता लैतनी मित कबल हाजा ओ मुझा मौला हिन घड़ी को अग में मुखे मारे छदी हां कुरान बुद्ध न कुरान ओ मुझा करीम रब हिन घड़ी को अग में मुखे मारे छदी हां हे सूर न दिसा हां भलो हो त मुखे एड़ो करी हां जो मुखे कोई सुञाणे न हां एड़ियूं गालियूं त कचहरी में करण जे लायक भी को न हुंदियूं हन रब कुरान में बयान छो कयो इन जे ला त मुझे खुदा के खबर हुई त मुझे महबूब जा आशिक सुभाणे पंहिंजे महबूब जे अमड़ आमिना जो शान बयान कंदा बेचारा सादड़ा मुलड़ा मुलड़ा उनके चवंदा माइन जो जिक्र कबो आ छा उहे मुझे मुस्तफा जा गुलाम चवंदा तू चवी थो माइन जो जिक्र कबो आ रब त कुरान में नबी जे अमड़ जे सूरन जो भी जिक्र कयो। सोने ईसा अलैहिस्सलाम जे जमड़ जे सूरन जो गालियों चाही न चाही कुरान पढ़नो पवंदई गालियों करनियूं पवंदई बीबी मरियम जे सूरन जो गालियों करी किरामन कातिबीन सवाब लिखंदा वञन पर मुझे मुस्तफा जे आमद जो गालियों करी तरब तुझे तकदीर खई तब्दील करे छदे ओ बुधो तो न छेड़ मलंगानो अल्लाह जो कुरान
अल्लाह जो कुरान बुधाए रहियो आ त नबी जे आमद जो जिक्र उन जो अमड़ जो पेट में हुजण उन जो जिक्र उन जे अचण जो गालियूं करण मुझो रब जो कुरान तो चवे है त मां रब जी सुन्नत अदा करे रहा हो मुझे महबूब मुस्तफा जे अमड़ का पुछ हेदे बीबी मरियम चे मौला इन घड़िया को अग में मुखे मारे छड़िया हुजाई न अमड़ आमना का त पुछो मुझे महबूब जी अमड़े दे त खबर जदे पिरी आयो त तो छा डिठो मुझे अम्मा चवे थी खरज मिन्नी नूर मुझे वजूद मां नूर जो ज़ुहूर थियो ही जो खणी निहारिया त शाम जो माड़ियूं मुझे हथ ते बीठियूं उन अमड़ जो जिक्र कयूं त बुधा मुझो रब छा न दींदो चो त जेको घुरंदासी सो दींदो तो मुझा दोस्त अजीज मीलाद करण वारा तोखे लख लख मुबारक हुन जो आका जो मीलाद रब जे ज़ात तोखे नसीब कयो आ महबूब जो मीलाद कंदो रहो मुझा दोस्त चवण वारन के चवण दे ॾिसण वारन के ॾिसण दे भजण वारन के भजण दे ॿुधाइण वारन के ॿुधाइण दे ॿुधण वारन के ॿुधण दे पर कैसा झेड़ो न कर पहरो जुमलो मुझे याद कजा छो झेड़ो न कर रब जी मर्जी आ जेके खुशियों दे के जो वस कोने मुझे अल्लाह जी मर्जी आ जेके खुशियों अता फरमाए ऐ मुझा दोस्त खुशी ऐ गम लिखण जो कोन हुंदो आ जे जन घर में कज़ियो थे तू बाहूं बदीस मिनथू करिस त रो न पर ओचिंगरू दींदो छो त हुन जी दिल हुन का रोक भी कान जे जे घर में न खुशी हुजे तू अल्लाह जा नाला विजीस त खुशी न कर पर हुन जो हां फाटी पवंदो जे खुशी न कंदो त चोदो मुखे रब हेडी खुशी दिना पर थी तू वरी मुखे रोकी थो पुत्र जे शादी ॾाढे ॾाढो मुर्स ईअं न कहता पर थी पुत्र जे खुशी में हथ खणबो आ जे पुत्र जी खुशी कर जेला दुनिया रोके तुझी दिल नथी रुकजण दे तब साहिब लौलाक इमामुल अंबिया जे आमद जे खुशी जेला आशिकन के तू जंजीर विझदे तरह भी रोकण सा परवानो कदहीं न रुकबो रोकण सा परवानो कदहीं न रुकबो महबूब अगियां अचबो त झुकबो रोकण सा परवानो कदहीं न रुकबो रोकण सा परवानो कदहीं न रुकबो महबूब अगियां अचबो त झुकबो रोकण सा परवानो ॾिठई न सॼी दुनिया हिकिड़े पासे ही पर लब्बैक या रसूल अल्लाह चवण वारा तेसी कोन उथिया जेसी सभई मुतालबा मंजराइण खां बाद में उथिया दुनिया के खबर पई त असली खत्म नबूवत जा वारिस इहे आहिनि जेके लब्बैक या रसूल अल्लाह चो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह मुझा दोस्त ऐं तोखे खबर पई हूंदी त 9 रबीउल अव्वल ते हाणे वरी उन्हनि खे बि जवाब ॾियण थो चाहियां जेके कारियूं ॾिठूं आहिनि उन्हनि कारनि ॾिठुनि खे 9 रबीउल अव्वल ते खैरपुर ज़िले जे अंदर खैरपुर मीरस जे अंदर बुरडन जे ॻोठ में मुझे महबूब मुर्शिद सजण साईं जा गुलाम ताहिरी जमायत वारा मीलाद मुस्तफा जी रैली शान शौकत सा जज्बन सा कढी हली रहा होया जालिमन बेदीनन मुझे मुस्तफा जे गुस्ताखन मुझे महबूब सजन साईं जे गुलामन ते सिद्धियों गोलियों सिर्फ इन करे हलायो त या रसूल अल्लाह न चो लब्बैक या रसूल अल्लाह न चो उन चो सा पंहिंजे पिरीअ जो नालो वठण खां न मुड़दासी सिद्धियों गोलियों हलायन टे ॼणा ताहिरी मुझे मुर्शिद सजन साईं जा गुलाम 3 ॼणा थदे ते शहीद थी वया 9 मुंहिंजा दोस्त शदीद जख्मी थी पया मां उन्हनि रिढुनि खे ॿुधाइण थो चाहियां जेके रिढूं थोरो घणो सोचींदियूं आहिनि सजन साईं जा गुलाम त मुंहिंजे महबूब जे ख़त्म नबूवत ते जान ॾियण वारा आहिनि लब्बैक या रसूल अल्लाह चवण वारा लब्बैक या रसूल अल्लाह चवंदे पंहिंजूं जानियूं जाननि जा नज़राना पेश करे सुनहरी हरफन में वर्क लिखराए छॾियो त ताहिरी उहे आहिनि जेके जान ॾियण खां कोन कीबाईंदा लब्बैक या रसूल अल्लाह जा नाम त मुंहिंजा दोस्त घणो टाइम गुज़री वियो 10 खां बि टाइम चढ़ी वियो
तो के लख मुबारक हुन जो अल्लाह ताला जे ज़ात तो के महबूब जे मिलाद करण जी तौफीक अता फरमाया। ए दोस्त मंजूर अहमद इमाम बख्श ला केड़ा नाला डायरी दोस्तन जा मौला बख्श बियो मंजूर अहमद अल्लाह ताला तवा के तवा जे बचड़न के तवा जे घरन के आबाद करे जो खुदा तवा के महबूब जे मिलाद जी तौफीक अता फरमाए। एड़े सी में मां त पगिर जी पानी थी हो तहां जी खबर काने का पर दिसा पे तो को चुरे कोन तो मन माशाअल्लाह तहां पे मौज में लगा पिया हो। इंशाअल्लाह ताला ये तकरीर जेका अजो किया मुंजा दोस्त या तकरीर न हुई पर एकड़ी फकीरानी कचहरी हुई। हाने इनके सुभाणे वरी सुकून सा बुध जा बुधण का बाद में मुंजा दोस्त उम्मीद आहे त को तो सा सवाल खुदा कंदो को न कंदो पर जे पो भी करई त पो दिल में तसव्वुर कजा त मुझे महबूब जे आडो मोल गोह खणी आया। हबीब इशारो कयो गोह जिंदा थी चई त मां थी बुधाया त ही जवान केरा तदे भी न मञण वारन चयो त न पथरियूं खणी आया इन में छा है। हबीबन चयो मां बुधाया त इन में छा है या इशारो ॾिया त तहां जे हथ वारी शइ ॿुधाए त हे जवान केरा। हबीबन इशारो ॾिनो पथरियूं पयूं कलमा पढ़न पो भी न मञण वारन चयो त न सामो वण बीठा हा यार इशारो ॾिनो वण पाड़ो पटिजीअ जे कदमन में किरिया पो भी चयूं त न ए नव के थे नव कोट पंहिंजे मुक़दर के चइजा रब जी ज़ात जा बानड़ा पर दस वरी भी ॾेई थो त देर न कर कंहिं अल्लाह जे वलीअ जे दरबार में पहुच गोॾा भञी वेह त तुंहिंजा